अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कोठे कुहे सुपरी कोठे कुहण कान नेज़े हेठां नींह जे पासे करम पाण ॼुल विञाए ॼाण आशिक अजल साम्हूं। भलारे भिटधणी जे भलारे बैत वसीले मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी सिंध सुमेत दुनिया जे कुंड कुड़च ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक ऐं सचाई भरियो सलाम शाल क़बूल पवे। अमुल इंसान ख़ूबसूरत कवि इनकलाबी शाइर इब्राहिम मुंशी जी अॼु सालगिरह ते खेसि भेटा पेश करण लाइ ख़ासि प्रोग्राम खणी अवां जी ख़िदमत में हाज़ुर जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम की शुरुआत में अव्हां लाइ इहा ई दुआ जिते हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि अव्हां जी मुल्क मेरी न थिए, हमेशा सुखन सां सलाहियल रहो, शाद हुजो, आबाद हुजो। सार जा सॾ वर्णाईंदे असीं जंहिं शख़्सियत खे यादि करे रहिया आहियूं उनजो शुमार उन्हनि माण्हुनि में थिए थो जिन बैतन में बारूद भरे सुजागी जा सॾ वर्णाया ऐं जिन सिंध खे उतम ॼातो ऐं सिंध लाइ लिखियो, जिन चयो जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणो, हर को पंहिंजे अघा घाणो, जेको माण्हू कीन विकाणो सो ई माण्हू मोती दाणो। अमुल इंसान मुंशी मोहम्मद इब्राहिम सुमरो 15 जनवरी 1934 ते ॻोठ जनहाण सुमरे तालके ज़िले टंडे मोहम्मद ख़ान अॻूणे ज़िले हैदराबाद में ॼाओ। संस वाल जो नालो मोहम्मद इसाक हो जेको कुड़मथ वारो कमु कंदो हो। गुरबत जी हालत में बि हुन पंहिंजे पुट इब्राहिम मुंशीअ खे मुला मकतब में पढ़ण लाइ छॾियो। अञा चौथों दर्जो सिंधी मस पढ़ियो त मार्च 1945 में संस पीउ वफ़ात करे वियो। घर जे 8-9 भातियुनि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो। उन करे इब्राहिम मुंशी 5 दर्जा सिंधी पास करे महिनत मज़दूरी करणु शुरू कई। हुन ॾुखियनि हालतुनि खां मुतासिर थी 1949 में शाइरी जी शुरूआति कई। इब्राहिम मुंशी जो पीउ पिणु शाइर हो ऐं मलूद बि चवंदो हो, मथस उनजो बि काफ़ी असरु हो। इब्राहिम मुंशी शुरू में रुमानवी शाइरी कई ऐं काफ़ियूं चयूं। शाइरी वसीले हेठे तबिके जी नुमाइंदगी करणु लॻो। हू पंहिंजी शाइरी तुरनम सां पढ़ंदो हो। 1960 दारे शेख अयाज़ जी इनकलाबी शाइरी खां मुतासिर थियो। 1965-66 में महवार रूह रिहान में संस शाइरी छपी। संस शाइरी जो पहिरियों मजमू पैगाम मज़लूम 1970 में छपियो। ॿियो मजमू वगह जा वरियाम 1971 में शाया थियो। 1985 में प्रेमनगर पब्लिकेशन पारां संस शाइरी जो टियों मजमू गूंदर वेंदा गुज़री छपजी मंज़र आम ते आयो, जंहिंजो पेश लफ़्ज़ मोहम्मद इब्राहिम जोए लिखियो। 1991 में संस चौथों मजमू धरती दीन धर्म शाया थियो। संस शाइरी जो पंजों मजमू धवरे ॾींहं दहाड़ा 1995 में छपियो ऐं 6हों मजमू अखर अखर अख 2006 में छपजी मंज़र आम ते आयो। ही अवामी इनकलाबी शाइर 31 जुलाई 2003 ते तुरजो ही जहान छॾे वियो, पर हूअ पंहिंजे गीतनि पंहिंजी शाइरी वसीले अॼु बि मौजूदु आहे। ऐं अॼु बि जॾहिं सारुनि जी सार वर्णायूं था त इब्राहिम मुंशी पाण चवणु लॻे थो, हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे। हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे। एहरे में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे। हिकु मुंद चरी आहे ॿीजा रात ठरी आहे। ॾिस कहिड़ो ॾखण घुलियो थिया मां कफुड़ा मोती। ॾिस कहिड़ो ॾखण घुलियो थिया मां कफुड़ा मोती।
ऐं वेस वणनि ढकियो पन पंहिंजा करे पोती ऐं वेस वणनि ढकियो पन पंहिंजा करे पोती वरिया तो वराइण लए वरिया तो वराइण लए वाहूं दी वरी आहे वरिया तो वराइण लए वाहूं दी वरी आहे एहरे में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे ॾिस संग हुसारियनि जा कीअं कंधन मायनि था ॾिस संग हुसारियनि जा कीअं कंधन मायनि था ऐं हीर हिलोरनि ते छा साज़ सुणायनि था ऐं हीर हिलोरनि ते छा साज़ सुणायनि था ॼण सुहिणीअ सिंधुअ मां ॼण सुहिणीअ सिंधुअ मां आई तार तरी आहे एहरे में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे माया न मदी मूं वटि मारियूं न के महला तूं माया न मदी मूं वटि मारियूं न के महला तूं साओ वेस ढकियो धरती वठियूं थर बर बरसातियूं साओ वेस ढकियो धरती वठियूं थर बर बरसातियूं अॾी तोल असां प्यारा अॾी तोल असां प्यारा पखड़े जी डरी आहे अॾी तोल असां प्यारा पखड़े जी डरी आहे एहरे में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे छायो छमर छायो रुत आई बसंतिया छायो छमर छायो रुत आई बसंतिया जुट जो रथिया जो भन हर मन में मस्तिया जुट जो रथिया जो भन हर मन में मस्तिया हर कहीं साहित्य मुंशी हर कहीं साहित्य मुंशी पंहिंजी हूर परी आहे एहरे में अचण तुंहिंजो भागन जी भरी आहे हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे हिक मुंद चरी आहे बीजा रात ठरी आहे मुंशी इब्राहिम पाण बाबति पाण लिखे थो हूं त हर माण्हू खे को न को धंधो विरसे में मिलंदो आहे पर मुंहिंजो वालिद साहिबु पंहिंजे वक़्त जो सिफ़त जो सुठो शाइर बि लिखियो वेंदो हो पाण बज़ाते ख़ुदि मौलवी बि हो ऐं संसु आवाज़ु ॾाढो मिठो हूंदो हो साॻे वक़्तु हूअ कुड़मी बि हो ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा वापार धंधा बि कंदो हो मिसकीन खे वॾी उक पालण लाइ मुख़्तलिफ़ जतन करणा थे पिया नंढपिण खां जवानी ताईं परवरिश सुठे नमूने थियल हुअसि पारसी ऐं अरबी जो सुठो ॼाणू हो अखर तमामु सुहिणा हूंदा हुअसि
कंहिं कातब जा ई अहिड़ा सुठा अखर थी सघिया थे। असांजो ॾाॾो मरहूम ठेकेदारी जो कमु कंदो हो ऐं गुज़र सफ़र सुठो हूंदो हो ऐं ईअं ई बाबा मरहूम लाड कोड सां नंढपिण खां जवानी ताईं पलियो। हाणे वारे पद खां हिकु मैल परे पुराण नाले हिकु पद ते कंहिं मजबूरी सबबु ठहियल ठुकियल घर छॾे नवां घरड़ा ठाहे नए पद ते अची रहण लॻा ऐं मरहूम उते वफ़ात करे वियो। उन नए पद ते जेका बि मैटाणी पूंजी ऐं सामान गॾु थियल हुआ से घर खे ओचिती बाहि लॻण सभु सड़ी रख थी विया, का बि शइ बाक़ी न बची। 3-4 साल उते रहण खां पोइ साॻे अॻूणे पद ते वापसि अची रहण लॻासूं। बाबा साईं हाणे महिनत मज़दूरी पूरी सूरी करे सघंदो हो। ॿनी जा 2.5 एकड़ पोइ बि आबाद कंदो हो। हर साल ॿुही सुमेत 12 कासा बाजरी उन मां थींदी हुई। हमेशह पाणी लाइ अटक ऐं कोटड़ी पिया पुछंदा हुआ। मीरनि जे खुटियल वाहन जे पुछड़नि जूं बनियूं मिड़ी अंधियूं मंडियूं आबाद थींदियूं हुयूं, पर चवंदा हुआ अबा सब्रे भाव खां अबरी बनी भली। बाबा मरहूम खे आख़िरी वक़्त में सिलह जी बीमारी थी पई। पोइ त हकीम शमसुद्दीन वटि हैदराबाद ईंदे वेंदे 5 सालनि में उन मुज़ी मर्ज़ नेठ 15 मार्च 1945 ते संस जान वरिती। उन वक़्तु मुंहिंजी उमिरि फ़क़्तु 11 साल हुई ऐं मूं 4 दर्जो मुला स्कूल में पास कयो हो। 5 दर्जो त मुलनि मूंखे इम्तिहान वारे ॾींहुं गिरांट हासिलु करण लाइ इम्तिहान में विहारे मिड़े पास कराए छॾियो। पर मूंखे पढ़ण जो बे इंतिहा शौक़ु हो। 12 दर्जे खां 4 दर्जे ताईं हमेशह तालके में पहिरियों ऐं ॿियो नंबर ईंदो हुअसि। बाबा जे मरण खां पोइ 8-9 भातियुनि जो गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो थी पियो ऐं मूं पढ़णु छॾे ॾिनो। 12 साल जी उमिरि में हिकु गॾह वठी उन ते वापारु करणु शुरू कयमि। ॿनी जे म्याण खां पला खणी ॻोठनि में खपाइण ऐं सियारे जी मुंद में कपूरता खोजनि जा ॻुड़ सूदे घर घर खपाइण ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा सामान गजर बसर वग़ैरह विकिणणु ऐं गुज़र सफ़र करणु शुरू कयमि ऐं साॻी बाबा वारे ॿनी बि आबाद कंदो रहियसि। ऐं उहे साॻिया ॿुही सुमेत 12 कासा हलिया आया। रबी त थींदी कान हुई। कती जा 3 महीना बुगो हणंदा हुआसीं। पाणी त 2.5-3 महीना मुश्किल सां हलंदो हो। बहरहाल अहिड़े रिवाइजी माहौल में रोमांटिक नमूने जी शाइरी काफ़ियूं कलाम बि ठाहिणु लॻसि। पाण मुरादो ॻाइणु, मलूदिन सां मलूद पढ़णु, गज़ल पढ़णु उहो बि पंहिंजो शुगल हूंदो हो। असां ठठे ऐं हैदराबाद जे ज़िलनि जे विच जी सरहदी ऐं ॿेले जी कंधी जा रहवासी मारू माण्हू आहियूं। माल जे करे असांजे उथी वेठी ॿेले सां घणी पई रही आहे। हींअर त मूलचंद ॿेलो वढिजी तक़रीबन ख़तमु थी वियो आहे, पर को वक़्तु मूलचंद ॿेलो कचो तोड़े पको मस्त ॿेलो हो। 5 मुड़ुस कुही वेड़ में वराए छॾे त 100 साल समाए न पवे। बाबा जे वक़्त में असां वटि 2 ॻऊं हूंदियूं हुयूं ऐं उहे बि बाबा सां गॾु मरी खपी वियूं ऐं कुझु चोरी थी वियूं। ऐं हमेशह असांजे ॻोठ मां लसी वठी मिड़े गुज़र सफ़र पिया कंदा हुआसीं। मूं सिकी पिनी 17-18 साल जी उमिरि में हिकु मेंह वरिती ऐं उहा मेंह 10-15 ॾींहंनि खां पोइ चोरी थी वई। असां वटि ॿेले में माल जी चोरी आम हूंदी हुई। असांजी चोरी अक्सर पासे में वेठल पलीजा राज कंदा हुआ। छोरा असां जहिड़ा काटकू जेके माल में धराड़ बि हूंदा हुआ। माल सभिनी राजनि जो ॿेले में गॾु चरंदो हो ऐं हू माल सां मेहूं गॾु काहे वेंदा हुआ या छिनीअ ॿेले में ॿधी थम ॾियारे राति जो कढी वेंदा हुआ ऐं सूमरा भुंग भरे माल वापसि वठंदा हुआ। इहो सिलसिलो असां सम्झ भरिया ते ॾिसंदा ईंदा हुआसीं। मूं वारी मेंह जो न पेर न खुर, न घोरो न घोरप करण वारो ॿियो मिड़ई थियो ख़ैर। मेंह वेही हली हुई त पक पलिजनि वटि, जंहिंमें को शक कोन हो। मेंह जो नंढड़ो फर जॾहिं राति जो दाहूं कंदो हो त मुंहिंजी निंड ख़राब थी पवंदी हुई ऐं 2 रातियूं निंड न आई। आख़िर मूं पाण मुरादो फ़ैसिलो कयो त आउं चोरी कंदुसि ऐं पलीजनि जो माल काहींदुसि। सुबुह जो मूं गॾह विकिणी पहिरीं कारे खां कुहाड़ी ठराए हिकिड़ो पाण जहिड़ो छोरो वठी ॿेले मां पलीजनि जूं 2 मेहूं मलूक ॾिसी काहे अची घर ॿधी छॾियूं। पलीजा पेर खणी मेड़ करे आया। मूं मेह क़बूल कयूं पर ॾियण खां इनकार कयमि। ॻोठ जे माण्हुनि साथ ॾिनो। पलीजनि असां ते केस वग़ैरह बि कया। आख़िर फ़ैसिलो थियो। मूंखे मेह जी भरिजी मिली। मूं मेहूं वापसि कयूं पर पलीजा चोरी खां न मुड़िया ऐं असांजो फॾो शुरू थियो ऐं हिक ॿिए जी चोरियूं कंदे आउं बि हिकिड़ो काटकू थी पियुसि ऐं 5 साल बराबरि चोरियूं कंदो रहियुसि।
ईअं कोन हो त मुंहिंजो को रोज़गार चोरी ते हो, धंधो त ॿियो पिया कंदा हुआसीं। ठेकेदारनि वटि मुंशीगिरी ऐं ॿिया बि थोरा थोरा कम पिया कंदा हुआसीं, पर काटकोन सां लेन देन हलंदी रहंदी हुई। पोइ त साईं फूंड में भरिजी वियुसि। ॾाढो मुड़ुसु अछी कुहाड़ी बोस्की जो पटको, मुड़ुसु काटको, कॾहिं किथे कॾहिं किथे। 19 साल उमिरि, फोह जवानी, उन्हीअ विच में इश्क बि पए कयासीं। सोपारियूं, सनिहा, अंजाम, रातियूं, कुहाड़ी, डप, पंध, ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं अजीब कैफ़ियतूं, यारियूं बाशूं, दोस्तियूं, दुश्मनियूं, उहा हला 5 साल हली। ऐं पोइ हिकु अहसासु मुंहिंजे वजूद खे एतिरो झंझोड़ियो जो आउं कॾहिं कंहिंजे कख ते वेझो न थियुसि। जीअं जीअं शऊर वधंदो वियो तीअं तीअं सोच अजीब पासा बदिलाया। ख़ुदा जी खुदाई, मज़हब, अलाह जे हुक्म अहकाम, इंसान जूं हालतूं, तबक़ाती कशमकश, ॾाढ ऐं अणबराबरी, ज़ुल्म ऐं तशदुद, हारी, ज़िमेदारी, हिसाब किताब, लुचायूं, बदमाशूं, ठगियूं। सोचींदो हुउसि त इहे छो आहिनि। इहे सभु सोच जूं पीड़ाऊं सॼी राति सिरांदी खां वेही पंहिंजा मज़बूत चंबा दिलि ऐं दिमाग़ ते हणी निंड हराम करे छॾींदियूं हुयूं ऐं दिलि खे ठारण लाइ हिकु अजीब ग़रीब हसीन जमील सॻे जिस्म सां सुहिणी सूरत खणी मूं वटि का ॾात नाले पदमणी पखीअ में पेर रखंदी हुई ऐं चवंदी हुई, सभु पीड़ाऊं मुंहुं में समोए छॾ। ऐं पोइ पने ते पैन सां उकीर छॾींदो हुअसि ऐं जिस्म हल्को महसूसु करे सुम्ही निंड कंदो हुअसि। मुंहिंजे ज़ाती मुशाहिदे में धरती ते पलजंदड़ हर शइ क़रीब नज़र मां गुज़रंदी हुई। मुख़्तलिफ़ रंग, सुहाणियूं चमकंदड़ चेट, सोननि जहिड़ा संग, डंडूं ऐं ढोरा, बनियूं ऐं ॿेला, बरसातनि जा रूप, पोठा जबल, वण टिण, सुबुह जी माख, सिज जा करणा, डंड जे किनारे जी छबर, चांडोकियूं रातियूं, रस रिहाणियूं, सुगंध साज़, परे परे खां फिराक मारियल ॿाहिरनि जा ॿोल ऐं झुंझारूं, गुझारतूं, बैत, निशानियूं सभु मुंहिंजे मुशाहिदे मां गुज़रियूं आहिनि। वाहरे ते वरण महिल हारनि जो हुंगारो, कांगनि जी कांका, माल जे फरंडे मोट, चिंग, चड़ा, ललकारूं, तवारूं ऐं ॿियूं अनेक शयूं मूं दिलि जी गहराई सां हर हिक खे पंहिंजी ॼाण आहर परखण जी कोशिशि कई ऐं साॻिए वक़्तु ज़िंदगी में बुखूं, पंध, तकलीफ़ूं, उजागा, रोलड़ा, मतिलबु त सभु अहसास ज़ाती ज़िंदगी जे मुशाहिदे में आयल आहिनि। पोइ रूह रिहाण रिसाले सिंजी नई टही में 1962 ऐं 1963 खां नई जागरता पैदा कई। 1965-66 में मूंखे बि उन्ही जी ख़ुशबू अघोरनि सुतल निंड मां झंझोड़े उथारे का तजब जहिड़ी ॻाल्हि ॿुधाई ऐं मुंहिंजी ज़ात मूं वटि नए रूप में अचणु लॻी, जंहिं मूंखे क़ौमी अहसासु ॾियारे 1967 खां मूंखे मजबूर कयो त क़ौमी फ़र्ज़ जो रहियल कर्ज़ तोखे लाहिणो आहे। मुंहिंजी नस नस में अॻे ई तबक़ाती घटि वधाई ॿारण ॿारियो बीठी हुई ऐं वेतर क़ौमी फ़र्ज़ शामिल थियण सां नई वाट खुली पई। उन वक़्तु असांजी सभा जहिड़ी सिंध जे कुझु शाइरनि जेका सीन सिंगन मां साहे कढी सा पुलार में पखिड़िजी किन किन माण्हुनि जे करण ताईं पहुती। उनमें कुझु ॻाण गणिया शाइर हुआ। ऐं नालनि खणण खां माज़रत कंदुसि जो मतां मूंखां को नालो रहिजी वञे, पर आउं शेख हयास जे नाले खणण खां सवाइ रही कोन थो सघां, जंहिं 2 हथ करण में विझी अहिड़ी बाग ॾिनी जंहिंजे पड़लाव जो वासो कारूंझर जबल खां फिरी मकली रनी कोट खां थी मुंहिंजे दड़े में रहंदड़ रूहनि खे बि आथत पहुचाई। अयाज़ शाइरी में लफ़्ज़नि खे सिटनि पाणियुनि सां धोए इस्तेमालु करे थो। फ़क़्ति कमी ही आहे जो उतरे इलाइक़नि में रहण सबबि हुन वटि ॿोली जी घटिताई आहे। ॿोली जो ख़ज़ानो लाड़ में बेअंत आहे। उनजे बावजूदि जग में जहिड़स शाइर कोन्हे। अयाज़ अण मरणो शाइर आहे। हिकिड़ी ॻाल्हि त आउं ख़ुदि पाण मां मुतमैन न आहियां, छो त घण कम माण्हू तबियत में टिकाव घटि, लाउबाली, गैर ज़िम्मेवार, जहिड़ो शाइर जिते लिखियमि हो उते बसि छुटो। उनखे ॾिसी इस्लाह करे सलीक़े सां कागर ते अटकाए छॾण बि मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। मूं शाइरी जो ॻीचे हिसो जेल में लिखियो। जेल में 41 महीना अरसो चङो ख़ासो हयाती जो हिसो आहे। उन मूंखे वधीक शाइरी लिखणु खपंदी हुई, पर आउं लिखी न सघियुसि। बल्कि आउं सम्झां थो जेल ई शाइरी करण लाइ मौज़ून जॻह आहे। मुंहिंजी शाइरी में केतिरी कमी पेशी आहे, सा ॻाल्हि आउं सिंध जे अनेक ॼाणू माण्हुनि ते छॾियां थो जेके पंहिंजा राया ऐं तबसरा लिखी रहनुमाई कंदा। बाक़ी मूं त हिकु वक़्त जी पुकार जो पड़ाॾो बणिजी पंहिंजे नाक़स ऐं अदना इल्म ऐं सोच सां रंडा रोड़िया आहिनि।
जेके सीधा सवा मुख़्तलिफ़ रूपनि में सिंध वासियुनि लाइ पैगामड़ा आहिनि। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू, हर को पंहिंजे अघ अघाणू। जेको माण्हू को न विकाणू सोई माण्हू मोतीअ दाणू। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू, हर को पंहिंजे अघ अघाणू। जेको माण्हू को न विकाणू सोई माण्हू मोतीअ दाणू। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू। कंहिंजी थी हित ॾात विकामे, कंहिंजी थी हित ज़ात विकामे। साईं कंहिंजी थी हित ॾात विकामे, कंहिंजी थी हित ज़ात विकामे। कंहिंजी थी हित बात विकामे, कंहिंजी थी हित रात विकामे। हेॾे विकिरे जो न विकाणू, हेॾे विकिरे जो न विकाणू, तंहिंखे मिलियो जैलई खाणू। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू। कंहिंजो थो हित रत विकामे, कंहिंजो थो हित सत विकामे। कंहिंजो थो हित रत विकामे, कंहिंजो थो हित सत विकामे। कंहिंजी थी हित पत विकामे, कंहिंजी थी हित मत विकामे। केॾा कलंजीदार विकाणा, केॾा कलंजीदार विकाणा, ॾिसंदे ॾिसंदे ॼाणू सुञाणू। जहिड़ो माण्हू कंहिंजो रूप रंग विकामे, कंहिंजो नाम नंग विकामे। कंहिंजो चोरियल चंग विकामे, कंहिंजो तंग थी अंग विकामे। कंहिंजो चोरियल चंग विकामे, कंहिंजो तंग थी अंग विकामे। लाश लखे हित रोज़ विकामन, लाश लखे हित रोज़ विकामन, नाहे कोई टाइम टाणू। सुबुह सांझी पीअंदे कांझी, मुंशी मूर न विकिया माझी। सुबुह सांझी पीअंदे कांझी, मुंशी मूर न विकिया माझी। मिसरीअ माखीअ खां बि मिठा मूं, अहिड़ा के इंसान ॾिठा मूं। मिसरीअ माखीअ खां बि मिठा मूं, अहिड़ा के इंसान ॾिठा मूं। कौल अज़म ते क़ाइम रहंदे, कौल अज़म ते क़ाइम रहंदे, घोट क़बूले हलिया घाणू। जहिड़ो माण्हू, जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू, हर को पंहिंजे अघ अघाणू। जेको माण्हू को न विकाणू सोई माण्हू मोतीअ दाणू। जहिड़ो माण्हू तहिड़ो नाणू, जहिड़ो माण्हू तहिड़ो। मुंशी इब्राहिम जी ख़ूबसूरत शाइरी अवां मुंशी इब्राहिम जी आवाज़ में ॿुधी। अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आउं जो मेज़बान आहियां हबीब लगारी। असीं मुंशी इब्राहिम जी सालगिरह जे मौक़े ते खेसि भेटा पेश करण लाइ ख़ासि प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा जेकॾहिं बि ॿिया प्रोग्राम बि ॿुधणु चाहियो था त ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अवी असांजा गुज़िरियल प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, हींअर यूट्यूब ते वञी सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। नाम्यारे शाइर मुंशी इब्राहिम खे भेटा पेश कंदे अब्दुल मजीद मलाह लिखे थो, सिंध धरती जो इनकलाबी आवाज़, सिंध ते साह पंहिंजो वेसाह रखंदड़ शाइर, पंहिंजी अवामी शाइरी खे हिकु आला मक़ाम ॾींदड़ मोहम्मद इब्राहिम मुंशी 31 जुलाई 2003 ते हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे पंहिंजे अब्दी आराम गाह ॾांहुं हमेशह हमेशह लाइ हलियो वियो। इब्राहिम मुंशी जंहिंखे सिंध जो हर दोस्त सुञाणे, हुनखे कंहिं मान ॾिनो हुजे या न, लेकिन संदसि शाइरी जेका सिंध जे मज़लूम आवाम जो आवाज़ आहे, जेका मज़लूम ऐं महकूम तबिके लाइ निजात जो ज़रियो आहे, जंहिंखे हर सिंध जो बाशऊर तबिको चङी तरह ॼाणे थो, इब्राहिम मुंशी सिंधी ॿोली ऐं सिंधी शाइरी में जेको अवामी रंग रखी मर्तबो माणियो, उन जी ख़ुशबू सॼी सिंध खे वासे छॾियो। मुंशी इब्राहिम न जागीरदार हो, न ई वरी सरमाएदार,
वापारी हो, हुआ ग़रीबी हाल जो सतायल इंसान हो, उन्हीं जे अंदर में वेठल इंसान जंहिंमें इंसान लाइ केतिरा ई दर्द समायल हुआ, कहिड़ी तरह हिन ज़ाहिर कया संस शहर जा हीअ बंद ॾिसो, हर बशर ग़मगीन तुंहिंजे ॻोठ में, नाहे का तस्कीन तुंहिंजे ॻोठ में, 4 ठेकेदार वापारी 2 4 ॿिया सभई मिसकीन तुंहिंजे ॻोठ में। इब्राहिम मुंशी जे उन्हनि सिटनि में उनाई गहराइब जो अज़ीम मिसाल ऐं पैगाम समायल आहे जेको मज़लूम माण्हुनि जी तर्जमानी करे थो। सिंध धरती ते थींदड़ इंसानी सोज़ वाक़िया जेके अक्सर जागीरदार ऐं वॾेरनि जे हथां रोज़मर्रा जो मामूल बणिजी वेंदा आहिनि, उहे पंहिंजनि अखियुनि सां ॾिसी पंहिंजे दिमाग़ी कंप्यूटर ऐं दिलि जे अंदरि सांढे रखंदो हो। पंहिंजे मुंशीगिरी वारे कम खां पोइ हू मज़लूम माण्हुनि जी मुंशीगिरी कंदे शहरी खे कलमबंद कंदो हो। उहा हक़ीक़त आहे त पोइ त ॿारनि जा सिर सर्दी तोड़े गर्मी में पुठे उघाड़ा हूंदा आहिनि, उन्हनि ॿारनि खे पंहिंजी सर्दी गर्मी जी ख़बर बि नाहे हूंदी। जेकॾहिं हूंदी बि हुजे त उन्हनि जे पेट गुज़र जी पूरती मस थींदी हूंदी। जंहिं वटि नवां कपिड़ा वठण पाइण जो तसवर बि नथो थिए, सिंध धरती जे उन्हनि मज़लूम माण्हुनि जो को बि ओही वाही न हूंदो आहे। संस शाइरी उन्हनि खे गॾु करणु, मुतहदा करणु, एके ॿधी जो सॾु ॾियण लाइ संस शाइरी जा हीअ बंद ॾिसो, मुतफ़िक़ थी मिसकीन अचो, ॾाढ जा डूंगर ॾारियूं रे, ॾाढ जा डूंगर ॾारियूं रे, वेर पुराणा वारियूं रे। मुंशी इब्राहिम खे भेटा पेश कंदे नामियारो ब्रॉडकास्टर, कंपेर ऐं लेखक नसीर मिर्ज़ा पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीत करे थो। इब्राहिम मुंशीअ खे केरु आहे जेको विसारींदो? हुन जा शेरी मजमू असांजे क़ौमी अवामी ॿोलीअ जो हिकिड़ो वॾो असासो आहिनि ऐं इब्राहिम मुंशी तलफ़ुज़ ऐं सुठे चिटे टंडे मोहम्मद ख़ान वारे लहजे सां जॾहिं मजमुअनि में शेर बि पढ़ंदो, असां हुनखे ॾिठो आहे पंहिंजे तरनम सां त छाइजी वेंदड़ शाइर आहे। त सिंध जॾहिं बि शाइरनि जो तज़किरो लिखंदी त इब्राहिम मुंशीअ जो नालो बि सोनहरी हर्फ़नि में लिखियलु हूंदो। इब्राहिम मुंशी वटि जिते सुरनि जो सदाऊं हुयूं, उते मिसकीन मारवड़नि जो दुख दर्द बि हो। हुन हालतुनि जे जबर ते बि लिखियो त वरी हुन मज़लूम माण्हुनि ते थींदड़ हुक्मरान जे जबर ते बि लिखियो। हुन लिखियो, वया गोरा वरिया कारा फ़िक्र बदिलिया न फन बदिलिया, वया गोरा वरिया कारा फ़िक्र बदिलिया न फन बदिलिया, न बदिलियो को निज़ाम हिन मुल्क जो बाक़ी बदन बदिलिया। कंहिं क़ाइद मढ़िन कानून कारा क़ौम जी कंध में कुहाड़ियूं कुहण लाइ साॻियूं रुॻो ॻाटियूं ऐं गन बदिलिया। ॾींहं ॾींहं पिया वञनि वधंदा पिया को रत पोहिरित जा, न साॻी ॾींहं सिघो संभरनि सवें हित साल सन बदिलिया। उहा गोली पई गूंजे सदाईं सिंध वारनि ते, नसल ने पेर संदो तिन जा, न तन बदिलिया न मन बदिलिया। मता मछ मुल्क में मुंशी सॼे खाहोड़ जा खिग खाई, भरम भांडा खुली पवंदा जे भाग्य न पंहिंजा फन बदिलिया। ऐं हाणे अचो त मुंशी इब्राहिम जी शाइरी नामियारे रागी सरमद सिंधी खां ॿुधूं। मथे सजड़ा ॾाढा काल कयाम, ॼाणी बुझी सिंधड़ी बोड़े कन ॿुधाम। ॼाणे बुझी सिंधड़ी बोड़े कन ॿुधाम, आधी रात उजाम दिया मुझे दात जा। कतियूं कई के तमें गुज़रियूं चनो चेतन में मिलंदासीं। कतियूं कई के तमें गुज़रियूं चनो चेतन में मिलंदासीं। सरेह पीला ढलींदी गुल
गुल सरिया पीला झलींदी गुल उन्हनि खे तन में मिलंदासीं कतियूं कई खेत में गुज़रियूं चङो चेतन में मिलंदासीं उतर जावा जॾहिं लॻंदा अछा सरकां संग कढंदा उतर जावा जॾहिं लॻंदा अछा सरकां संग कढंदा अछा सरकां संग कढंदा इंदियूं जिते गुण की उन्हनि खे तिन में मिलंदासीं इंदियूं जिते गुण की उन्हनि खे तिन में मिलंदासीं सरिया पीला झलींदी गुल सरिया पीला झलींदी गुल उन्हनि खे तन में मिलंदासीं कतियूं कई खेत में गुज़रियूं चङो चेतन में मिलंदासीं चङो चेतन में मिलंदासीं लहूअ में लेथड़ जी बिरख जी रीत निभाइन था जॾहिं झंडा आज़ादीअ जा पया थर झंग झूलींदा जॾहिं झंडा आज़ादीअ जा पया थर झंग झूलींदा पया थर झंग झूलींदा धणीअ भेट पिया चढ़ंदा उन्हनि भेटन में मिलंदासीं धणीअ भेट पिया चढ़ंदा उन्हनि भेटन में मिलंदासीं सरिया पीला झलींदी गुल सरिया पीला झलींदी गुल उन्हनि खे तन में मिलंदासीं कतियूं कई खेत में गुज़रियूं चङो चेतन में मिलंदासीं झलिया कापड़ी मोया कैन माल जिते छोरन ॾिना छाल उते लाहू थी लंघे वया
छॾे दरिया वेंदो दहशत बनाए ॿेट ॿेलाटियूं छॾे दरिया वेंदो दहशत बनाए ॿेट ॿेलाटियूं बनाए ॿेट ॿेलाटियूं चढ़ी कहना वनंडेड़ीअ ते उन्हनि ॿेटनि ते मिलंदासीं चढ़ी कहना वनंडेड़ीअ ते उन्हनि ॿेटनि ते मिलंदासीं सरेह पीला झलींदी गुल सरेह पीला झलींदी गुल उन्हनि खेतनि में मिलंदासीं कटियूं कई खेत में गुज़रियूं चङो चेतनि में मिलंदासीं प्यार पंहिंजे ते लॻा पहरनि मथां पहरा पिरी जे प्यार पंहिंजे ते लॻा पहरनि मथां पहरा लॻा पहरनि मथां पहरा तलक लांघा लंघे मुंशी पया खेतनि में मिलंदासीं तलक लांघा लंघे मुंशी पया खेतनि में मिलंदासीं सरेह पीला झलींदी गुल सरेह पीला झलींदी गुल उन्हनि खेतनि में मिलंदासीं कटियूं कई खेत में गुज़रियूं चङो चेतनि में मिलंदासीं चङो चेतनि में मिलंदासीं शाइरी जी कामयाबी जी निशानी हिकु इहा बि हूंदी आहे त शाइरी झरझंग में न सिर्फ़ु ॿुधी वञे पर ॻाए बि वञे। मुंशी इब्राहिम जो शुमार बि उन्हनि शाइरनि में थिए थो जिन जी शाइरी अॼु बि झरझंग में न सिर्फ़ु ॿुधी वञे थी पर ॻाई वञे थी। जॾहिं बि महफ़िलनि जो ज़िक्र थिए थो जिते बि महफ़िलूं थियनि थियूं उते मुंशी जो नालो ज़रूरु गूंजे थो ऐं मुंशी जा कलाम ज़रूरु ॻाया वञनि था। मुंशी इब्राहिम जिते कमाल जा ग़ज़ल लिखिया उते हुन नज़म सां एॾो त ख़ूबसूरत निभाउ कयो जो शायदि को शाइर अहिड़ा नज़म लिखी सघे। हुन जूं इनकलाबी वायूं बि कमाल जूं आहिनि त वरी बैतनि सां निभाउ बि ख़ूब ॼाणे थो। मुंशी जे ख़ूबसूरत बैत खे ॾिसो बेॾोहा बंदि थिया क़ैद जिन जा कांध सही पोतिन पांध रोई छो न रिंदियूं कांध जिन जा क़ैद में कारण क़ौम कढ़नि मुंहुं तिन जा मथेरा ॿियनि खां ॿायनि रखिया जिन सूर सही भरम भुतारनि मुर्कनि मारकनि सदाई से साथ में कांध जिन जा क़ैद में बीठा बासे ॾोह चवनि कंहिं पर क़ौम सां कीन कंदासूं ॾोह अदियूं अहिड़ियुनि आहिरनि केर मटींदी मोह लऊं लऊं अंदरि लोह जेॾियूं से जड़े विया कांध जिन जा क़ैद में मटिया महीना साल उथनि आधी तिन जा छिरक भरियो छाल अखियूं तिन आसातियूं लुड़क वहाइण लाल मुंहिंजी छा मजाल जो रोकियां संदन राह खां। मुंशी इब्राहिम जो वायूं बि कमाल जूं आहिनि। संस ही ख़ूबसूरत वाई ॾिसो साह ते छा वेसाह कान हुई तो मुंद मरण जी कंहिं ॾिस खां ई लोह लॻी हुई केॾो कोसो वाव कान हुई तो मुंद मरण जी धरतीअ केॾी धूस मचाई उभ मां निकिती आह कान हुई तो मुंद मरण जी जिन दिलनि जी आस हुए तूं घाए वया तिन घाव कान हुई तो मुंद मरण जी पेञारे पोकारियो ऐं गुड़ीअ गोनी दाह कई दरिया कान हुई तो मुंद मरण जी मुंशी गूंदर मंझ गॾे तूं रिढ़े रबानी राह कान हुई तो मुंद मरण जी।
इब्राहिम मुंशी जे नज़मनि जी ख़ूबसूरती पे ॾिसण ऐं ॿुधण वटां आहे। सागियुनि झांगियुनि ने मारवड़नि जे दर्द खे, वॾेरनि ऐं वज़ीरनि जे ज़ुल्म खे पंहिंजे नज़म में हू हिन तरह बि बयानु करे थो। वकड़ ऐं वंग वागियुनि ते वॾेरनि जा वज़ीरनि जा हज़ारे ज़ुल्म हिता आहिनि के मीरनि जा के पीरनि जा। नओ नित रोज़ हित नारो, नई नित रोज़ गद्दारी, नओ दोलाब नओ दोखो, नई नित मकर मकारी, फरेबी चाल नित नई ऐं अबूझण साण अयारी, सुबुह ऐं शाम सागियुनि ते सितम सरमाएदारनि जा। चढ़ी हिन मुल्क जूं वियूं वरी वागुनि जे वर वागूं, मिली हिन क़ौम खे हिकु कूड़ जो लुकमो जॾहिं जागूं। वरी साॻिया पुराणा से ॿधी पापी वेहन पागूं, रचनि था सांग नित हित ॾिस ग़रीबनि ते गद्दारनि जा। जे पंहिंजी ॿोली हित ॿोलियूं लॻनि था गुर्ज़ ऐं गोलियूं, करियूं जे ॻाल्हि हक़ जी हित भरियूं जेलनि सिंधियूं खोलियूं। उथो ए सिंध जा साॻी ठाहे टांडनि जहिड़ियूं टोलियूं, करियूं कुवत सां पंहिंजे मुंहं कारा हित मकारनि जा। न मिट दुनिया में तहसानी ॾिनी जंहिं क़ौम कुर्बानी, घुरे थी घोट आज़ादी मोहन जी यार महिमानी, कफ़न सिर सां ॿधी लाहियो जकड़ जी जल मथां जानी, गुज़ारिन ॿार कीअं कॾहिं ग़ुलामी में गयूरनि जा। वरी अॼु क़ौम खे नई जंग ले जाॻो ऐं जाॻायो, अटल रख अज़म अंदर में पतंग थी पेर पिड़ पायो, जीअं आज़ाद थी जग में या मुंशी मौत सरमायो, लड़ी सभु लोक तां लाहियूं हेॾा हांजा हज़ारनि जा। वकुड़ ऐं वंग वागियुनि ते वॾेरनि जा वज़ीरनि जा हज़ारे हित ज़ुल्म आहिनि के मीरनि जा के पीरनि जा। हुन वटि जिते शाइरी में इनकलाबी रंग हो उते प्यार मोहबत बि हुई, त वरी हू नींहं लाइण ऐं निभाइण जी ॻाल्हि बि कंदो हो, त सिंध लाइ समय सिर कटाइण जी ॻाल्हि बि कंदो हो। असां नींहं लाइ निभाए सघूं था, समय सिंध लाइ सिर कटाए सघूं था। तूं छा पर हज़ारे वया हार खाए, तूं छा पर हज़ारे वया हार खाई, थिया अरब अरगून तुरखान तबाही, मुग़ल ऐं फरंगी कयासूं तबाही, उन रीत तोखे मिटाए सघूं था। असां नींहं लाइ निभाए सघूं था। जॾहिं मर्द माझी मुहाड़ियूं खणनि था, कहू जे गननि सां कुहाड़ियूं खणनि था, तॾहिं रत रेला थी वाहुड़ वहनि था, मकारनि खे मारे मञाए सघूं था। असां नींहं लाइ निभाए सघूं था, समय सिंध लाइ सिर कटाए सघूं था। समय तोखां सुर सियाणा हलिया विया, तरफ़ कहिड़े कहिड़े न ॼाणा हलिया विया, कढाए कीअं धिंग धाणा हलिया विया, न तोखे बि हिकिड़े त तोखे बि हिकु ॾींहुं भॼाए सघूं था। असां नींहं लाइ निभाए सघूं था। घणा ॾींहं चोरनि हिते चाग कया थे, समय अॼु सिंधी भाॻिया जाॻियासीं, दरिया ख़ान होशू हिमूं साॻियासीं, ज़िंदा लाश तुंहिंजा जलाए सघूं था। असां चंग बीजल थी चोरे सघूं था, त थी आच बि कंध कोरे सघूं था, ग़ुलामी जा ज़ंजीर टोड़े सघूं था, वयल भाग पंहिंजो वराए सघूं था। अडिल काक तुंहिंजा इहे तिलसमाती, जंहिंजी राह सोडन सही आ सुञाती, हिते ज़हर तुंहिंजी कंदासूं हयाती, तुंहिंजी काक कूड़ी उॾाए सघूं था। असां नींहं लाइ निभाए सघूं था, समय सिंध लाइ सिर कटाए सघूं था। ॾाहा ॾेह सॼो मुल्क मंसूर आहे, अची तंग करण जंग दस्तूर आहे, न मुंशी का मंज़िल तॾहिं दूर आहे, जॾहिं सिर सूरी ते चढ़ाए सघूं था। असां नींहं लाइ निभाए सघूं था। महूंदुस नहूंदुस सो पाणा न जाना, न हूंदियूं हवेलियूं न हूंदा ई थाणा। जॾहिं नवां जाम जमदा नई राह रमदा, सॼी शइ नई खपे ओवरऑल बिल्कुल। नवां जाम जमदा नई राह रमदा, नवां चंग चुरंदा नवां साज़ सुरंदा। नई काक अडबी नई काक अडबी, नई काक अडबी
नवां ईंदा राणा मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॼाणा न हूंदियूं हवेलियूं न हूंदा ही थाणा जॾहिं ॾींहं तपंदा मथां मींहं वसंदा गसल गाह फुटंदा ऐं चौपाया चरंदा ॾुकर ॾे हलंदा दोया देस डहंदा न ज़ालिम के रहंदा न मज़लूम मरंदा न ज़ालिम न बालम न के घर में मातम सुखियो सारो आलम सुखियो सारो आलम न वे वांगी वेगाना न घोटन में घाना मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॼाणा न हूंदियूं हवेलियूं न हूंदा ही थाणा मुंशी मोह मोचारा ही हारी हकारा सदाई सुभारा वचन को लवारा खेड़ींदा ऐं खींदा न ॾेणनि खे ॾींदा पंहिंजो अन पंहिंजो धन पंहिंजो कख पंहिंजो पन पंहिंजो रच पंहिंजो वन किथे कोन हूंदा कंवल गुल कुमारा मां हूंदुसि न हूंदुसि सो पाणा न ॼाणा न हूंदियूं हवेलियूं न हूंदा। इब्राहिम मुंशी जी अमल शाइरी ऐं मिठे महरी जे ख़ूबसूरत आवाज़ सां जो कि प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका पंहिंजे मिज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींध सिंध जी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।